दरिया खान मरी थाने की हद गोठ बोतलो डाहरी में सैयद याकूब शाह लक्यारी के गादी नशीन यूनियन काउंसिल मिसर के वाजे जिले काउंसिल के मेंबर सैयद नूर मोहम्मद शाह लक्यारी की पुरस्कार नमूने गुम थियल 4 साल मासूम न्याणी सैयदा ज़ैनब शाह लक्यारी जो हवेली भरसा लाश हथ आयो है। इन हवाले से वधिक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद है नुशरो फिरोज मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राणा रियाजुल हसन। जी राणा रियाजुल हसन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दरिया खान मरी थाने जी हद गोठ बोदलो डायरी में सैयद याकूब शाह लक्यारी जे गादी नशीन यूनियन काउंसिल मसर जी वाजे ज़िली काउंसिल जे मेंबर सैयद नूर मोहम्मद शाह लक्यारी जी पुरस्कार नमूने गुम थियल 4 साल मासूम न्याणी सैयद ज़ैनब शाह लक्यारी जो सैयद सुलेमान शाह लक्यारी अव्वल जे रोज़े भरसा सबब अली शाह लक्यारी जी हवेली भरसा पाचके में पियल लाश हथ आयो है। दरिया खान मरी SHO नबी बख्श जलबाणी, ASI अब्दुल हफीज़ कोराई ऐं कमरदीन चांडियो SHO अली नवाज़ मला पूरी नफ़री सां गॾु वाक़े वारी हंध पहुची विया, जिन लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ नौशेरा फिरोज अस्पताल मुंतकिल कयो, जिथे पोस्टमार्टम बाद लाश वारसन हवाले कयो वियो। ॿिए पासे दरिया खान मरी पुलिस बर वक्त कार्रवाई कंदे सैयद सबब अली शाह के गिरफ्तार करे वरतो है। सैयद सबब अली शाह जे ख़ास खलीफ़े जुल्फ़कार अली चांडिया के भी शाम गिरफ्तार किया वियो हो। मासूम निंगरी के कत्ल करण जो कारण मालूम न थी सकियो त मासूम निंगरी के छो मारियो वियो है। मामलो गुजारत बनल है। जी मेहरबानी राणा रियाजुल हसन तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधिक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।